अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा आला शाब्द बेटा ये जन जा बैट एक कर दे बैट बाजी पार्ट नंबर 44 मुरतब मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा आला जेड़िया व्या खणी खाहोड़ी संडड़ा लंघे लक लटी उचे वञी थानी का थिया परीअ ॾे पिया ॾिसण टिंबे ॾाखड़ो वेझा विया काक खे ॾिनाऊं नाटर घोटनि विसरिया घर घोर पहिरीं घाया आया अलवहीट में लाहूट लंघियो जन मंझा टन जुसन हरफ न सुजे हिकिड़ो वेरागी वॻे ॾियनि ॾिहाड़ी ॾील खे रावल रटे मोलिए सामियुनि सुहागी गणजनि जी लागी से जोगी पसां जूह में मुआ खाहोड़ी माठ थी टेड़ो ॾुठ ॾुकार सजटाऊं सिंगार पियो आहे पट में मुआ खाहोड़ी माठ थी ॾुठ ॾांहुं केरु ॾिसनि जिन ॾेठे डूंगरे टकरीअ टोलूं थिया अॼु न ओटा कुन में टाल बटवारीन आडेसी उठी विया मणियूं मूं मारीन हुजे जीअ खे जियारीन से लाहूटी लॾे विया आगम ओॾा कापड़ी सटुर सान कन सॼे सूर सन्यासी ठा खटीअ जो शरहन उसुर हा ईद न कन उठी गूंदर गॾिया अहद अहमद सरासन पाण में विचा मीम फ़र्क़ु पियो आए मुस्तग़रक़ आलम इन यदाल में मोहब्बत जे मैदान में खामी खाक थिया ताल बसे तमाम टी वडट मंझ विया जनब मोचारो जोगिन लिखियो मंझ ॾेहा साविया कोन सनिया संदे न संसार में मुंह बेटड़ हेठि पिरी पग छोड़िया का मुंह में ई ॾेठ न त सजण सभा जा घणा अहद अहमद सरासन पाण में विचा मीम वियो वञी उठ पियो जिते आहे नाहे का अब जॾहिं गंडर में लई अनो लिखे लई अलफ लिखे अडड रावल राम खां सन्यासी सिखेज योगी जुज़म नुक्ते खां जज़म नुक्ते खां न बेरागी भुलेज न दे वॾे अखर खे सामी सुञाणेज ॿ करे लाहे जुट हिकिड़ाईअ मां हक़ पसी न को अर्श न उभ को डरो नाहे को ज़रो नाहे ज़मीन न को अर्श न उभ को ज़रो नाहे ज़मीन न को सूरज चंड जो पटो उठ पसीन न की तारा कटियूं न की जिस्म जबीन न की जिस्म जबीन उते आॾे सिन जी कदम रीअ ॿियो कीन भले मिली थिया मिसकीन राम रिझाए राज़ से नाठ गॾियो सूं नाठ में सा ना बिनमूनू नफ़ी ऐं असबाद गा अञा पंड ऊनू जोगी सिर झूनू आहे अहद जुगाट खां
न को अर्श न उभ को ज़मीन न नाहे ज़रो न को चारो चंड जो न को सिज सिरो उटे आॾे ज़िन जो लॻो ढोग ढरो पीअ नोट परो नाठ ॾिठाऊं नाह में